मूवी काफ़ी अच्छी है, मूवी काफ़ी इंटरेस्टिंग लगी, बहुत अच्छी मूवी थी, एंटरटेनिंग थी। यूजुअली सिंधी मूवीज़ बहुत कम आती है बट ये बहुत अच्छी थी, मस्ट वॉच है स्पेशली हमारे जनरेशन के लिए। थैंक यू, जय झूलेलाल। मूवी तो जाम सुठी हुई, जीअं सिंधी समाज खे अॻियां वधायूं था असां, तव्हां बि जाम योगदान ॾियो था एंटरटेनमेंट वग़ैरह करे करे। जाम सुठी, हिकदमि बेस्ट। जीअं ज़मानो डिजिटल हले थो उहो सभु ॾेखारियल हुयो आहे। बहुत अच्छी थी, हमारे एज के हिसाब से बहुत ही अच्छी थी। मूवी जाम इंटरेस्टिंग हुई, जाम कॉमेडी हुई ऐं हिकु सोसाइटी खे हिकु सुठो मैसेज पई ॾे ऐं मस्ट वॉच मूवी आहे फॉर ऑल द सिंधीज़। जाम सुठी मूवी हुई, एंटरटेनमेंट लाइ तव्हां बि अचो, सभई ॾिसी वञो। 3D एनिमेशन जाम कुछ सुठो यूज़ थियल आहे। मैंने पहली बार सिंधी मूवी देखी है एंड इट वाज वेरी इंटरेस्टिंग। मस्त ॾाढी। भगवान में विश्वास रखजे जेको करणो आहे, भई अंधविश्वास न रखजे, कुछ भी भगवान सां उहो ई जुड़िजे। मूवी जाम सुठी आहे, पिक्चर असांखे जाम वणी। सिंधियुनि हाणे सुठी पहल कई आहे, असां सिंधी थी करे सिंधियुनि खे वधायूं, सिंधी ॿोलीअ खे वधायूं, सुठियूं सुठियूं पिक्चरूं इहे पाण ॾिसण अचूं। जाम सुठी आहे, मतलब पर्सनली मूंखे त जाम वणी, तो जाम बेस्ट आहे ॾिसण में। जाम सुठी, मस्त, मूंखे त जाम वणी। अॼुकल्ह ऐसा वाला जाम सुठी आहे। वाकई माण्हुनि जे धंधनि ते हिननि ते असर पिया लॻे थी दिलि सां। जाम सुठी पिक्चर अथव। बहुत अच्छी मूवी है, ऐसी मूवी दूसरी भी बनाई है और अच्छा होएगा। सभिनी खे अर्ज़ु कंदमि कि सभु पंहिंजी फैमिली सुधा जाम सुठी आहे, विच में कॉमेडी बि ॾाढी सुठी हुई। सभु ॼणा अचो मूवी ॾिसण ऐं सची में सिंधी ॿोलीअ खे, सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।